नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हमारी कंडियारो खबर ॾिनऊं तो कंडियारो बरसा कोट शहर मोहम्मद जोगी के रवासी पारा मारी बिरादरी कंडियारो पुलिस ऐं बिरादरी के 62 माण्हुनि जी मुबैना ज़ियादतनि खिलाफ़ औरतुनि ॿारनि समेत एहतियाजी रैली कढी शहर जो करण किताब खणी एहतियाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतियाज कंदड़ गुलाम अली, हमीद जोगी, शाहिद अली, ज़मीर अली, हुरा पठाणी, राणी ऐं ॿियनि चयो त हू ग़रीब मिसकीन आहिनि। महीनो अॻु मरी बिरादरी जा माण्हू सिंध शादीशुदा औरत समीना खे ज़बरदस्ती खणी विया हुआ, जंहिंजो कंडियारो थाणो केस पिणु दाख़िल आहे। कुछ ॾींहं गुज़रण बाद अदालत औरत सिंध हवाले कराई हुई। हाणे मरी बिरादरी ऐं असांजे बिरादरी जा माण्हू असांखे केस खां हथ खणण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं ॿीहर सिंध औरत खे अगवा करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हद जे कंडियारो पुलिस FIR दाख़िल हुजण बावजूदि सिंध मदद न पई करे। पुलिस बासर जे दूर बणियल आहे, जंहिं सबबि हू सख़्तु परेशान आहिनि। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त बासर ख़िलाफ़ क़दम खणी खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।